रात जे अंधेरे में अली उन खे दफनाए छॾियो आखिर ते वेठा हो थोड़ो देखा हूं मुड़े खड़ो जीअं न मिक़दाद चओ दफनाए जी वई फातिमा इन लहीन एतिरी तेज चमाट मिक़दाद जे मुंह में हई जो केतिरा कदम मिक़दाद पोइते हटियो किरियो ऐं दीवार जी टेक ॾे बीठो सलमान पुछेसि मिक़दाद रोए थो ताना कोन हणंदा माण्हू अली जा आशिक़ रोइन था चमाट हिकिड़ी ते फ़क़ाल मा अबक़ैतु लिनफ़्सी पंहिंजे लाइ कोन थो रोवां छो थो रोए रोई त चवे मां रोवां फ़ातिमा जे लाइ थो उहो ई बेहया हुआ जे मुर्शिद ज़ादी ज़हरा खे मुंहं में मारियो हो मां त वरी बि मरदो हां चमाट एॾी तेज़ हुई ते ॾिसो मुंहिंजे चेहरे ते कारो दाग आहे मां पोइते हलियो वियो हां खुदा जाने ये हसनैन जी मां फातिमा चमाट बर्दाश्त कई कियो खुदा ताने कुकू कबरे वधो बी चमाट या टे बुधो मर्द खे नाहे लगी मजदूर खे पर उम्र भी थोड़ी थी मुखा बेरा बुझी हो अज़ादार नालो फातिमा रुकैया शबीर जंहिंखे चवंदो हो सुकैना तुम हुसैन जे सीने जो सुको एतिरो ज़ालिमन मारियो अथसि अली वारो जो जॾहिं लख दफ़ा पढ़ा मां एतिरो ज़ालिमन मारियो जो 28 ॾींहंनि खां बाद जीअं न बाबे सां मिली जुमलो थी चवे या अबद इन वजही मजरूहा बाबा पुटनि ॾे बि ॾिस भेनरुनि ॾे बि ॾिस बाबा ॾिस गंढ जा हथ ज़ख़्मी अथई तुंहिंजी सकीना जो मुंहुं ज़ख़्मी बाबा पूरे पंथ में तुझे कातलनि एॾो मारियो आहे मां रोई पे चवान हया कयो बाबू बि मुंहिंजो मारियो अथव मूंखे न मारियो अल्लाह अकबर अली वारो काई शल धीअ ॿुधे न त मुंहिंजो बाबो आख़िरी लहज़े जो महिमान आहे तव्हां आज़मायो जे न धीअ खे इत्तला मिले त बाबो लहज़े जो महिमान अली वारो धीअ जुती बि न पाईंदी अहिड़ियूं बि धीअर आहिनि जे इत्तला मिले न त बाबो जा आख़िरी साहन पोती पाइण बि विसरी वेंदा ॾोड़ंदियूं ईंदियूं त असां बाबे जा आख़िरी साह ॾिसो मतां कुझु चई असांखे जीअं इमाम हुसैन खे घोड़ो छॾे मोटियो न वाहिद घोड़नि में इहो घोड़ो आहे जंहिं पंहिंजे पेरनि सां 40 दुश्मन लताड़े मारे ज़बान पंहिंजी में पे चवे हया कयो फातिमा जे बच्चे खे अकेलो करे न मारे अल्लाह अकबर जीअं घोड़ो मोटियो सकीना पुछे तूं त आयो आहे जंहिंखे खणी वई उहो न मोटियो ज़बान पंहिंजी में पे चवे हा मैदान में हर पासे खां आवाज़ तो अचे मारियो हिन जो कोई न रहियो हलंदे मसाए में दुआ कंदा हलो मौला तोखे मूंखे उहा जॻह बार बार ॾेखारे जिते इमाम हुसैन मारिजे पियो सकीना मिठूं पई रण वारो जीअं इत्तला मिलियुसि त बाबो मैदान में या चेती अम्मा ज़ैनब तूं ॼाण खैमा मां वञा थी मैदान 80,000 या लख 20 या 3 लख या 6 लख उर्दू वारा मकातल लिखंदा 9 लख लेकिन एतिरो इत्तफाक आहे उलमा जो एतिरा घणा हा गणिया कंहिं कोन्हे तादाद एडी हम जॾहिं न बाबो मिलेस न थो कंहिंखां पुछे थी हल रहे त अभी बाबो मुंहिंजो तव्हां ॾिठो
लाइन पूछे तो मन अंत या सबिया केरा तू बच्ची होई दी चवे जे न मारी त पो मां नालो बि ॾसे ऐं ज़ात बि ॾसे जे मारी न त पो मां ज़ात बि ॿुधायां नालो बि चए तो ॿुधाए फ़क़ालत अना सुखैना बिन्त हुसैन जंहिंखे सभु था मारनि न मां उन जी धी आहियां औलाद वारो हौसले सां जुमिलो ॿुधजो जीअं न लहीन ॿुधो त न हुसैन जी धी आहे लहीन घोड़े तो लथो ॾिसो मुॾे न फ़ाख़र मिन शअरहा ज़रब अला ख़दहा लहीन छा कयो हिकु हथु सकीना जे वारनि में जीअं न ॿिए हथ सां हुसैन जी कम सिंधीअ खे मुंहं में मारे सकीना ज़मीन ते किरी पई थोड़ी देर खां बाद उथी दामन पंहिंजे सां मुंहं तो मिट्टी साफ़ कयईं रोई थी चवे मारियो त अथी भला हाणे ॿुधाइनि त बाबो आहे काथे मौला कबूल करे मौला ताजी मातमदारी कबूल करे मौला कबूल कर मारियो त अथी 1000 दफ़ा पढ़ा बज़वार से 1000 दफ़ा मारियो त अथी पर ॿुधाए न त मुंहिंजो बाबो आहे काथे लहींदो चवे जाॾे तीर ओॾे हुसैन ये थियूं 3 चौथी तमाम जॾहिं मुहर्रम जो ॾींहुं आहे जॾहिं शिमर लहीन खंजर खणी हलियो खुदा अवांजी आज़ादारी क़बूल करे 2 या 3 मिंट वधीक न पासे खां आवाज़ थो अचे बाबा मां सकीना अची वई अॻियों जुमिलो थी चवे बाबा उहो सीनो काथे आहे जिते मां निंड रखंदी हुयमि शेख मुफीद अलराम लिखे तो अलफौत सामीत जराहत ने गुना 1900 जख्म शबीर जे सीने में अली वारो हेॾा शिमिल लहीन आयो लहींदो चवे हुसैन ॿाहिरि काॾे वई पुट काॾे वया थई जो धी आई थई मौला रोई तो चवे मुंहिंजा अब्बास जहिड़ा ॿाहिरि मारिजी विया मौला पुट कबूल करे मौला मातमदारी कबूल मुंहिंजा अकबर जहिड़ा जवान पुट कुसिया जेतिरो वणे मूंखे मार मुंहिंजी सकीना खे छिड़ बन औलाद वारो जुमिलो इहो ई आहे मौला रोई तो चवे ॾुके वक़्त में दियो घुराए बियो न आहिनि पाणे हलियो ईंदियूं मौला कबूल मां लख दफ़ा रोइण वारो शबीर मौला तो चवे लहीन जेतिरो वणे मूंखे मार सकीना खे छिड़ बन औलाद वारो ॾाढो ॾुखियो जुमिलो आहे जॾहिं शबीर मौला खे इल्म थियो आहे लहीन मारायो आहे मौला रोई थो चवे लहीन मार भली लेकिन हिकु दफ़ो पंहिंजो सीनो ॾेखार जीअं लहीन पंहिंजो सीनो ॾेखारियो मौला था चवनि नाना तो मूंखे सच चयो शिमिर तो चवे हुसैन ॿुधाए नाने छा चयो हई मौला तो चवे नाने चयो हुसैन तुंहिंजो कातिल कुते जे मिसलो संभाल जो पाण खे जीअं लहीन ॿुधो आहे हुसैन मूंखे कुतो तो चवे असली लफ़्ज़ कोन थो पढ़ा एतिरो ॿुधो लहीन उते हथ विधो जिते ज़हरा कंगियूं ॾींदी हुई हिकु हथ मौला जे वारनि में आओ फलत मौला ख़दीज ॿिए हथ सां मौला खे मुंहं में मारे जीअं चमाट सकीना मैदान में दौड़ी रोई थी चवे ओ मुंहिंजा अलमन वारा चाचा हलिया बाबो अकेलो थो ॿार इलाही पढ़ियो था
इजाजत वठीदम साईं खो चमाट या चौथी पंजी चमाट हुआ दुखिया है को हाकिम तो पूछे के खबदाए तो अली जा बदला ज़हरा को की वट ये ता बीर दा पढ़ाए तो जुमलो दुखियो था लई तो पूछे बदा अली जा बदला ज़हरा को की वट जालिम तो लिखे सफकत अला खदया सफकत अली जैसा मो फातिमा के मुंह में मारो जालिम तो चबे दो तेज मारो मार फनकत पुरतया फातिमा जे कदल मौत रखरिया व अहमरत ऐना बतूल जो अखो गाड़ी उठो अली जड़ो इमाम रोई पे चबे वा जाफर ज़हरा मुझा बहार हो जाना